सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है बियाकिन जामशोरो खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ एहतजाज जारी रहंदा। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है वियाकिन जामशोरो खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ एहतजाज जारी रहंदा। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है वियाकिन जामशोरो खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ एहतजाज जारी रहंदा। जामशोरो मां तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फहद जामरी खां। जी फहद, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ही क़ौमी इदारनि के खानगाण हाउस असेसमेंट की मंजूरी स्टाफ की खोट पूरी करण ऐं ॿियनि मुतालबनि के हक़ में वापडा मुलाज़िमनि तरफा एहतजाजी मुज़ाहिरो किया है। आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन तरफा चेयरमैन मुज़फ़र कुरैशी की अगवानी में हेस्को सब डिवीज़न जामशोरो में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई वई। मुलाज़िमनि के फौरी तौर हाउस एसेसमेंट ॾियण समेत ॿिया जेके मुतालबा आहिनि उन्हनि ते जेका सो मंज़ूरी करण जी चयो वियो आहे। IMF तरफा पॉलिसियुनि जी सख़्त क़ौमी इदारनि खे खानगाइण वारो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। अहिड़नि फ़ैसिलनि खे रद्द कयूं था। मुलाज़िमनि अॻवाननि जो चवणु त मुलाज़िमनि जी खोट खे पूरो करे स्टाफ खे वधायो वञे। ही सब डिवीज़न ऑफिस है हेस्को जी जामशोरो में, जिथे चेयरमैन मुज़फ़र कुरैशी की अगवानी में ही एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी वाची फहद आगाह करण लाइ। चीनाल नवां खे ॿुधाई पिया जामशोरो खैरपुर सामारू डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाइण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ एहतजाज जारी रहंदा। अवां खे ॿुधाई पिया त लाड़काणो जामशोरो नवाबशाह खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है बियाकिन नवाबशाह जामशोरो खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह मां ब्यूरो चीफ जुल्फ़कार ख़ासकेली टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी जुल्फ़कार, एहतजाज बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन तरफा जो अॼु मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी रैलियूं कढी वियूं। उन सिलसिले में नवाबशाह वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन तरफा मनुआबाद ओल्ड वापडा ऑफिस का अनवर चांडियो, सरवर लाशारी, जावेद कुरैशी, मकबूल गुपचाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में जेको आहे सो रैली कढी आहे। रैली जेकी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती, जिते वापडा जे अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो आहे त वापडा खे कंहिं बि सूरत में निजकारी न ॾींदासीं। उन सां गॾोगॾु असांजा जेके शार्टेज आहे या जेके मुलाज़िमनि खे सेफ्टी किट्स नथियूं ॾिनियूं वञनि उहे उन्हनि जे लाइ असां बार बार दाऊं कयूं नथियूं ॾिनियूं। हिन जो चवणु आहे त वापडा मुनाफ़ा बख़्श इदारो आहे, उनखे खानगाइण मज़दूर दुश्मन पॉलिसी आहे। हिन जो चवणु आहे त पार्लियामेंट खे विकिरो कयो वञे जेको मुल्क ते बार आहे। हिन जो चवणु आहे त 15 जनवरी ते जिते मुतालबा न थिया त डी चौक इस्लामाबाद ते वॾो धरणो हणंदासीं। जी मेहरबानी वाची जुल्फ़कार ख़ासकेली आगाह करण लाइ। चीनाल सिंध के मुख्तलिफ शहरनि जी सूरत हाल बाबति तव्हां खे ॿुधाई पिया। जामशोरो खैरपुर नवाबशाह लाड़काणो सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है विया आहिनि। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा के खांगाइण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी खिलाफ एहतजाज जारी रखिया वेंदा। सिंध के मुख्तलिफ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफा वापडा के इम्कानी तौर खांगाण खिलाफ मुसारा करे धरणा है विया आहिनि। जामशोरो खैरपुर सामारो डरकी डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे।
एहतसास कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाइण न ॾिनो पवंदो। लेबर दुश्मन पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदा। लाड़काणे मां तफ़सील मलकंदासीं। शबीर मुगेरी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, अवां आगाह कजो एहतजाज जे हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणे में आल पाकिस्तान वापदा हाइड्रो यूनियन पारां मुल्क के सियासी अदम इस्तेहकाम ऐं ख़राब मुआशी मनसूबाबंदी ऐं इदारनि जी निजकारी जे तकरारी फ़ैसलनि ख़िलाफ़ जेको आहे निसार शेख जी अॻुवाणी में एस्को ऑफिस खां जनाबाग चौक ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। उन हवाले सां रीजनल चेयरमैन हाइड्रो यूनियन सेबको निसार शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बिजली कंपनियुनि जे निजकारी ऐं बेरोज़गारीअ खे ख़तरनाक हद ताईं वधाईंदे ऐं इहो मज़दूर तबिके जे मुआशी क़तल साबित थींदो। हुन इल्ज़ाम लॻायो त IMF जे दबाव हेठि अवाम दुश्मन पॉलिसियूं लागू कयूं पियूं वञनि, जिन जा जेके नतीजा आहिनि उहे ग़रीब ऐं मज़दूर भोॻे रहिया आहिनि। जॾहिं त रैली खे ॿियनि अॻुवाणनि पिणु ख़िताब कयो आहे। उन हवाले सां उन्हनि जो पिणु चवणु हुयो त जेके असांजी निजकारी आहे उहा कैंसिल कई वञे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सेबको में रोज़ानी जेका उजरत ऐं कॉन्ट्रैक्ट आहे उहा मुलाज़िमनि खे जेके फौरी तौर ते मुस्तक़िल करे पावर कंपनियुनि में जेको 70,000 ख़ाली पोस्टूं आहिनि उन्हनि ते जेके मुस्तक़िल जेके भर्तियूं आहिनि उहे कयूं वञनि। ऐं उन चयो त जेके देर जा शिकार मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पिणु अपग्रेड करे जेके फौत थियल मुलाज़िमनि जा ख़ानदान आहिनि उन्हनि खे पिणु PM पैकेज ॾिनो वञे। उन्हनि हुकूमत खे ख़बरदार कयो त निजकारी जो जेको फ़ैसिलो आहे उहो वापसि वरितो न वियो त जेका एहतजाजी तहरीक आहे मुल्क जी उहा शुरू कई वेंदी। जी ठीक आहे, महिरबानी वांजी शबीर मुगेरी आगाह करण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफ़ां वापडा खे इम्कानी तौर खांगण ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे ॾिना विया आहिनि। लाड़काणो, जामशोरो, खैरपुर, नवाबशाह, सामारू, डरकी, डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतसास कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु आहे त वापडा खे खांगाइण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफ़ां वापडा खे इम्कानी तौर खांगाइण ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे ॾिना विया आहिनि। लाड़काणो, जामशोरो, खैरपुर, नवाबशाह, सामारू, डरकी, डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। एहतसास कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त वापडा खे खांगाइण न ॾिनो वेंदो। लेबर दुश्मन पॉलिसी ख़िलाफ़ एहतजाज जारी रहंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन तरफ़ां वापडा खे इम्कानी तौर खांगाइण ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे ॾिना विया आहिनि। लाड़काणे, जामशोरो, खैरपुर, नवाबशाह, सामारू, डरकी, डिगड़ी ऐं ॿिनि शहरनि में ऑफिसनि जी तालाबंदी कई वई आहे। डरकी मां तफ़सील मलकंदासीं। शम्स भुट्टो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी शम्स, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, वापडा जे इम्कानी निजकारी ख़िलाफ़ अॼु डरकी में सेबको मुलाज़िमनि पारां जेको आहे सलीम समेजो, अब्दुल अमीन सिताफ़ी ऐं ॿियनि सेबको मुलाज़िमनि जी अॻुवाणी में जेको आहे उहो वर्करनि जेको आहे उहो ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ऐं एहतजाजी मुज़ाहिरे बाद उन्हनि ऑफिसनि जी तालाबंदी करे छॾी आहे। ऐं उन्हनि जो चवणु आहे त हुकूमत हिकु मुनाफ़े बख़्श इदारनि खे जेको आहे उहो भुॻड़नि मुठ ते जेको आहे IMF जे चवण ते जेको आहे उहो विकिरो करे जंहिंसां हज़ारे ख़ानदान जेके आहिनि उहे मुतासिर थींदा। उन्हनि जो चवणु आहे त हू कंहिं बि सूरत में पंहिंजे मुनाफ़े बख़्श इदारनि खे भुॻड़नि मुठ ते जेको आहे विकिरो करणु कोन ॾींदा। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त जेकॾहिं 15 तारीख़ ताईं हुकूमत को अहिड़ो मुनासिब जवाबु न ॾिनो त हू जेको आहे समूरे जेकी ट्रांसमिशन लाइन आहे उनजे बंदि करण जो बि जेको आहे उहो अमल में आणींदा। ऐं रीडिंग जे हिसाब सां जेको हाइड्रो यूनियन पारां जेको ऐलान कयो वियो आहे त उन ते बि अमल कहिड़ा थींदा। जी महिरबानी वांजी शम्स भुट्टो आगाह करण लाइ।